दोस्तों पंहिंजा वे ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट आंदी आहे। ड्रामो बंदि थियो, बैन थियो, ख़त्म थियो, छा न थियो, सॼी अपडेट ॾींदासीं नंढे वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसां थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हांखे बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां। 97 ते ड्रामो बंदि थी वियो आहे। 98 एपिसोड या प्रोमो कुझु बि न आयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो सॼे यूट्यूब ते तव्हांखे न मिलियो हूंदो। इहा कहिड़ी वजह आहे? छा वाक़ई जेका ॿुधाइनि पिया ड्रामो ख़त्मु थींदो हिते ख़त्मु थी वियो या अॻिते हलंदो? दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ज़बरदस्त अपडेट आहे। लाइक ज़रूरु कंदा इन वीडियो खे ऐं उदासी टीवी खे सब्सक्राइब कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों दरअसल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो ड्रामो 100 ताईं तयारु आहे, 97 98 ताईं। ऐं अॻिते ड्रामे जी का किस्त शूट न आहे थियल। ड्रामो हिते बंदि कयो वेंदो, ख़त्मु कयो वेंदो। मां तव्हांखे ॿुधायो हुयो हाणे वरी ड्रामे जी जेका भरपूर व्यूअरशिप इन जी वधी आहे, ड्रामो माण्हुनि खे वणियो आहे। इन जे करे हाणे ड्रामे खे वरी ॿीहर शूटिंग स्टार्ट थी वई आहे। ड्रामे जी शूटिंग ॿीहर हले थी ऐं ड्रामे खे वधाइण जो अञा फ़ैसिलो कयो वियो आहे त बाबा हिन जा अॻिते स्पेल वधाया वञनि। 300 250 300 ताईं हिन ड्रामे खे कयो वञे। हाणे 5 स्पेल जी शूटिंग स्टार्ट आहे। ॾाढी तेज़ी सां 3 ॾाढे खां वठी जी शूटिंग हली रही आहे हिन ड्रामे जी। अॻिते किस्त तयार ई न आहिनि त ड्रामो काॾों हले। ड्रामे किस्त एतिरी तयारु हुया, बसि ड्रामे खे हिते ख़त्मु करिणो हुयो। पहिरियों ईअं फ़ैसिलो हुयो। बहरहाल हाणे ॾिठूं त ड्रामो माण्हुनि खे वणे थो। इन जे करे ॿियो कंहिं चैनल ते ड्रामो बि कोन हली रहियो आहे। इन जे करे हिन ड्रामे खे वधाइण जे लाइ वरी शूटिंग स्टार्ट कई अथनि। अॻिते जेको आहे राइटर कहाणी बि लिखी आहे ऐं ड्रामो ॿीहर शूट कयो पियो वञे। हाणे अॻिते ड्रामो हलंदो, तव्हां टेंशन न कयो। हीउ ड्रामो हिते हाणे ख़त्मु जेको करिणो हुयो उनजो फ़ैसिलो कैंसिल थी वियो आहे। ड्रामो अॻिते हलंदो।